जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 24। सत्य शर्मा जो कारकत जे उमावस ॾींहुं विर्त रखी धनवान थियणु। हिन कथा खे ॾियारीअ ॾींहुं ज़रूरु करणु खपे। ॾियारीअ ॾींहुं आरतीअ खां पहले हीअ कथा करे पोइ आरती करणु खपे। ऐं हिन अध्याय खां पहले मां 23 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय जे ॿुधण खां पहले उहे 23 अध्याय बि ज़रूरु ॿुधिजो। अचो त ॿुधूं ॾियारीअ जी हीअ कथा। महर्षि नारद चवणु लॻो त हे राजन, उमावस जे ॾींहंनि जो उत्सव करण करे घर में लक्ष्मी अची निवास कंदी आहे। कॾहिं बि उन्हीअ घर में किलकिल या दरिद्रता कान थींदी आहे। हिकु सत्य शर्मा नाले ब्राह्मण जी कथा मां तोखे ॿुधायां थो, जंहिंजे घर में कारकत जे उमावस ॾींहुं ॾीयन ॿारण करे लक्ष्मी प्राप्त थी हुई ऐं उहो ब्राह्मण वॾो धन वारो थी वियो। उहा कथा हिन रीति आहे, तूं कन लाइ ॿुध। शूरसेन नगर में सत्य शर्मा नाले हिकिड़ो तमामु सुशील ब्राह्मण रहंदो हो। धन जे पूरे न हुअण करे हू दिलि में तमामु व्याकुल रहंदो हो। हमेशह इहो ई ख़्यालु कंदो हो त धन हुजे त जेकर धर्म बि करियां ऐं स्त्री पुत्र आदिकनि खे जेवर ऐं गह पाए सिंगार बि करियां। हिकिड़ो महासोभनिक महलात बि बणायां। पंहिंजे आख़िरी उमिरि जो बाक़ी हिसो सुख ऐं आनंद सां गुज़ारियां। मन में धन प्राप्त करण जो मनोरथ रखी नारायण भॻवान जी पूॼा कंदो हो। पर जेको धन कठो थींदो होसि सो ख़र्च थी वेंदो होसि। इन्हीअ करे मन में सदाई उदास रहंदो हो। हिकिड़े दफ़े हिकिड़े महात्मा खे पंहिंजे मन जो मनोरथ ॿुधायईं, जंहिं घणो सोच वीचार करे चयुसि त हे स्वामी, धन जे प्राप्तीअ जो सवलो में सवलो उपाय इहो ई अथई त महादेव जो वञी पूजन कर। धर्मात्मा जी इहा ॻाल्हि सत्य शर्मा ब्राह्मण खे पसंदि आई। सो जमुना जीअ जे पवित्र कंठे ते महादेव जो लिंग बणाए हमेशह उन्हीअ जी पूॼा करणु लॻो। 12 महीने खां पोइ महादेव उन ब्राह्मण ते प्रसन्न थियो ऐं ब्राह्मण जो रूप धारे सत्य शर्मा खे दर्शन ॾेई चवणु लॻो त हे ब्राह्मण, तूं लक्ष्मीअ जो पूजन कर ऐं हिन शहर जे राजा खां इहो वरदान वठ त उमावस वारी राति जो मूंखां सवाइ सॼे शहर में ॿियो कोई बि ॾीओ न ॿारे। एतिरो चई महादेव अंतर्ध्यान थी वियो। ब्राह्मण महादेव जे चवण मूजिबि राजा जे कचहरीअ में लंघे वियो ऐं उनखे वञी उहो सवाल कयईं। राजा उनजो ख़सीस सवाल सम्झी हिकदमि खणी मञियो। जॾहिं उमावस आई तॾहिं राजा हुकुम ॾिनो त अॼु शहर में कोई बि ॾीओ न ॿारे। राजा जो हुकुम मञे कंहिं बि ॾीओ न ॿारियो। फ़क़ति सत्य शर्मा जे घर में ॾीयनि जूं बेशुमार कतारूं ॿरण लॻियूं। सॼे शहर में ॿिए किथे बि ॾीओ ॿरंदो न ॾिसी चौधारी ऊंध अंधकार ॾिसी लक्ष्मी उन ब्राह्मण जे घर में घिड़ी आई। हुनजो चतुर्भुजी रूप मन खे मोहींदड़ हो। हथ में कमल जो गुल खणी हुन ब्राह्मण जे घर में अचण लॻी। तॾहिं ब्राह्मण रोके चयुसि त हे भद्रे, तुंहिंजो पति जेको विष्णु भॻवानु आहे सो बिल्कुलु कठोर आहे। मां घणो वक़्तु हुनजी पूॼा कई पर तॾहिं बि हू मूं ते प्रसन्न न थियो। हे लक्ष्मी, तुंहिंजो स्वभाव बि ॾाढो चंचल आहे। तंहिं करे जेकॾहिं हिते रहणो अथई त अचल थी रहो, न त हितां हली वञ। ब्राह्मण जा इहे वचन ॿुधी लक्ष्मी चवणु लॻी त हे ब्राह्मण, ख़्यालु न कर, मां तुंहिंजे घर में अचल थी रहंदसि। लक्ष्मीअ जा इहे वचन ॿुधी ब्राह्मण चयुसि त हे देवी, जेकॾहिं बराबरि 3 पीढ़ियुनि ताईं सांधे मुंहिंजे घर में रहे ऐं मूंखे माया जे मोह में अंधो न करे त बेशक अची हिते वासो कर, न त तुंहिंजो अचणु न अचणु हिकु बराबरि आहे, हिकु जहिड़ो आहे। तंहिं लक्ष्मीअ चयुसि त हे ब्राह्मण, तुंहिंजूं इहे सभई ॻाल्हियूं मञण लाइ तयारु आहियां, पर इन्हीअ शर्त सां त तूं मुंहिंजो विधीअ सां पूजन कर।
ब्राह्मण चयुसि त हे माता, हाणे कृपा करे ॿुधाए त उहा विधि कहिड़ी आहे ऐं कीअं पूॼन कजे, सो बि चओ। महालक्ष्मी ब्राह्मण ते प्रसन्न थी चवण लॻी त चङो ब्राह्मण, ध्यानु ॾेई ॿुध। कारकत महीने जे उमावस ॾींहुं जेको मनुष्य घीअ या तिरनि जे तेल सां जेतिरा बि ॾीया ॿारींदो आहे, उहो पुरुष ओतिरा हज़ार युग असांजे विष्णु लोक में अची वासो कंदो आहे। ॿियो, कारकत जे महीने में उमावस वारे ॾींहुं प्रातः काल जो उथी स्नान आदिक क्रियाऊं करे देवनि पितरनि जी पूॼा करे ॾींहं जे 3 पहर में श्राद्ध करे साधुनि ब्राह्मणनि खे भोजन खाराइजे। तंहिंखां पोइ संझा जे वक़्तु ॾींहंनि जी कतार ॿारे या गऊशाला, देव मंदिर, मसाण या कंहिं टेवाटे ते ॾीया ॿारे रखजनि। तंहिंखां पोइ मुंहिंजो पूॼन शुरू करे। तंहिंजी विधि हिन तरह आहे। पहिरियां ई गणेश देवता जी स्तुति करे हुन जो 16 प्रकारनि जे सामग्रीअ सां पूॼन करे। तंहिंखां पोइ कुबर देवता जी स्तुति करे हुन जो पूॼन करे ऐं चवे त हे कुबेर, तूं लक्ष्मीअ समेत मुंहिंजे घर में अची वासो कर। कुबेर देवता जो मंत्र ओम भूर्भुवस्व कुबेराय नमः, इन्हीअ मंत्र सां कुबेर जो पूॼन करे। वरी अष्टदल शुभ कमल सहित हिकु पात्र में मूंखे स्थापन करे उते कुबेर ऐं गणेश खे बि स्थापन करे। तंहिंजे अॻितूं ॿियो पात्र रखी हथ में जल खणी हिन तरह संकल्प ऐं प्रतिज्ञा करे। प्रतिज्ञा जो मंत्र गणपति कुबेर मनाया थो, लक्ष्मीअ जो ध्यानु धराया थो, भारत खंडे जम्बूदीपे में ही वचन ॿुधायां थो, कारकत महीने कृष्ण पक्ष में ॾखण दिशा वझायां थो, ॾिया उमावस जे ॾींहुं ॿारे लक्ष्मी पूॼन चाहियां थो। वरी गणपतिअ जो मंत्र गणेश देवता जो आह्वान करे। गणपतिअ जो मंत्र ओम भूर्भुवस्व गणपतियो नमः, इन मंत्र सां गणेश देवता जो पूॼन करे। वरी लक्ष्मी ऐं कुबेर जो पूॼन करे। लक्ष्मी ऐं कुबेर जो मंत्र ओम भूर्भुवस्व लक्ष्मी कुबेर भयो नमः। चांवर हथ में खणी इन मंत्र सां लक्ष्मी ऐं कुबेर जो आह्वान करे। ध्यान जो मंत्र कंवल रूप आसन उते महालक्ष्मी साधान, गंभीर धुन धन नेत्र सां आहे विद्यामान, कमल पत्र माफिक सुहे धरिया उन्हीअ जो ध्यान, बल बुद्धि ॾे दास खे गुहज घणो ई ज्ञान, हथनि में मणिया मुंडियूं सिर ते सोनो ताज, दास करे घर में अचे की न करे मोहताज। अहिड़ीअ तरह महालक्ष्मीअ जो ध्यानु धारे। आसन जो मंत्र शंख चक्र हथ में गदा शोभ्या सिज समान, सुंदर मुख सुंदर वरण सुंदर नाओ निशान, रिद्धि सिद्धि ऐं नवनिधि घणी तो वटि गज ज्ञान, होमे हथ जोड़े घुरे तोखां ही वरदान। जंहिंजे हथ में तलवार ऐं त्रिशूल विराजमान आहे, जेका जस जे ॾियण वारी महालक्ष्मी हाथीअ ते हसवार आहे, उन्हीअ खे मुंहिंजो बारंबार नमस्कार आहे। इति पाद्यम सोने जे चिमक खां वधीक शोभनीक नेत्रनि वारी, चैन भुजाउनि वारी, हे केहर सिंह ते हसवार सुरेश्वरी, तूं मूंखे वरदान ॾे। इति अर्घ हे शुभ ऐश्वर्य जी दाता विद्याधारी महालक्ष्मी, तूं सॼे संसार में पूॼण योग्य आहीं। इति आचमन हे खीर सागर में शेष शैया ते लेटण वारी विष्णु भगवान जी प्यारी स्त्री, तूं पंच अमृत सां स्नान कर। इति स्नान हे दुख हरणी सुख करणी, चंदन वास धूप कुंगु ऐं कस्तूरीअ आदिकन सुगंधित पदार्थनि सां मां तुंहिंजी पूॼा करियां थो, सो तूं स्वीकार कर। इति गंध हे लक्ष्मी चंबेली मालती पारजात केतकी गुलाब ऐं राबेल आदिकन गुलनि के अंगीकार कर। इति पुष्पाणी
के सॼे संसार खे प्रकाश ॾियण वारी ज्योत ज्वाला, हे मुंहिंजा चांवर अखा अंगीकार कर ऐं मूं ते प्रसन्न थियो। इति अक्षत। हे रेशमी वस्त्र धारण करण वारी योग माया विष्णुअ जी प्यारी, मुंहिंजा हीअ वस्त्र अंगीकार कर। इति वस्त्र। हे परमेश्वरी, मुंहिंजे हिन अगर तकर धूप चंदन ऐं गुगर जो वास ग्रहण कर। इति रूपम। हे पाप नाशनी, मुंहिंजो हीअ घीअ जो बरंदड़ उज्जवल वट जो ॾीओ अंगीकार कर, छो त इहो ॾीओ अंधकार नाश कंदड़ आहे। इति दीपम। हे जोग जोगेश्वरी, मां हीअ नारेल नारंगियूं कपूर केला ऐं ॿिया अनेक फल फूल तुंहिंजे भेट में रखां थो, तूं इहे फल फूल अंगीकार कर। इति फलम। हे महालक्ष्मी, तोखे मां सभिनी रसनि खां भरपूर नैवेद्य थो ॾियां, स्वीकार कर। इति नैवेद्यम। अहिड़ीअ तरह मथी कयल पूजा पूरी करे हिन तरह लक्ष्मीअ जी स्तुति करणु घुरिजे। लक्ष्मीअ जी स्तुति। नमो जोग माया, नमो जोग माया, सबई दुष्ट छिन में तो खाई खपाया। तूं ही जोग जुगतणी, तूं ही खडगधारी, सुहे थी के हर सिंह ते तुंहिंजी सवारी। अटल छत्री धरणी, अनंती सवैया, नमो जोग जोगेश्वरी जोग मैया। तुंहिंजे जोत ज्वाला सां गिरनार गाजे, सदा जय सदा जय सदा जय विराजे। तुंहिंजी जोत सिज चंद्र में आहे ज़रूर, आहे ताब तारन में तुंहिंजो ज़रूर। प्रसन्न थी भवानी, दर्शन दे दर्शन भवानी। बधी होत हथड़ा ऐं बाहूं बई, करे बेनती दास फेरे बई। कजाए काज सोरहाई आना सही, बिना तुंहिंजे कोन्हे अही ऐं पही। वरी कुबेर खे हिन तरह प्रार्थना करे। कुबेर जी स्तुति। दुनिया माल धन जो भंडारी कुबेर, अखुट आ खजानो तव्हां वटि सुमेर। मूंखे सुख संपदा खजानो मां ॾे, तहे मां मुंहिंजो काज पूर्ण थिए। हे कुबेर भंडारी, मां ब्राह्मण तुंहिंजे दर ते सवाली आयो आहियां, सो तूं सोनो चांदी ॾेई मुंहिंजा सभई मनोरथ संपूर्ण कर, मूंखे वॾो भाग वारो कर। लक्ष्मी चवणु लॻी त ब्राह्मण अहिड़ीअ तरह मुंहिंजी पूजा करे साधन ब्राह्मणनि ऐं पंहिंजे कुल जे वॾनि खे भोजन खाराए, पोइ पाण बि भोजन खाए, पोइ वरी ॾींहंनि जी कतारूं ॿारे रखे, उते भॼन भाव करे सॼी राति गुज़ारे। अहिड़ीअ तरह कारकत महीने जे उमावस ॾींहुं जेको मथीअ वेदीअ सां मुंहिंजो पूजन कंदो आहे, तंहिंखे मां मालामाल करे छॾींदी आहियां। उन्हीअ घर में मां सदाईं स्थित रहंदी आहियां। 12 सूरज, 8 वसु ऐं 11 रुद्र, इहे सभई मुंहिंजी पूजा करे मूंखे ई तिलक ॾींदा आहिनि। एतिरो चई लक्ष्मी अलोप थी वई। महर्षि नारद चवणु लॻो त राजन सत्य शर्मा ब्राह्मण महालक्ष्मीअ जे ॿुधायल विधीअ मूजिबि पूजन करणु लॻो, जंहिं करे लक्ष्मीअ प्रसन्न थी उन जे घर में अची वासो कयो ऐं उन जे घर मां दरिद्रता सभु दूर थी वई। घणो धन पाए ब्राह्मण यज्ञ दान ऐं तीर्थ यात्राऊं करणु लॻो। हिकिड़ो वॾो महिलात खणी ठहिरायईं, जिते भॻवान जी भक्ति करे पंहिंजे उमिरि जा आख़िरी ॾियारा ॾाढे आनंद सां गुज़ारणु लॻो ऐं चवणु लॻो त ॿियनि सभिनी आश्रमनि में गृहस्थ आश्रम सभिनी खां वधीक श्रेष्ठ आहे, पर गृहस्थीअ खे धन ज़रूरु खपे, छो त धन बिना दान श्राद्ध या अतिथि पूजन वग़ैरह कुझु बि थी नथो सघे। सलोक। दुनिया थी त दान कर, सजण छॾे ॾे शून्य। मृग तृष्णा जे जल मूं असुल न लहंदई उञ। न त माया मुड़दी जान तूं रणपण में जीए रुञ। जागन पूरन पुण्य त मानुष खां देह मिली चवे। दान पुण्य यज्ञ तप करण करे सभिनी सुखनि जे ॾियण वारी लक्ष्मी आहे, तंहिंखे मुंहिंजो प्रणाम आहे। ईअं चई उहो ब्राह्मण घर ॿार छॾे भॻवान जी भक्तीअ में लिवलीन थी वियो ऐं निरिच्छा थी मथुरापुरीअ में वञी रटन करणु लॻो। मथुरा में विष्णुअ जी भक्ति करे समाधि लाइ प्राण त्यागई, जंहिं करे वैकुंठ जो
वैकुंठ जे विमाननि ते चढ़ी विष्णु लोक में वञी वासो कयईं। हुन जूं पोयूं पीढ़ियूं तमामु घणे धन वारियूं थियूं ऐं भॻवान जी भक्ति करे चौधारी चङो नामाचार कढायूं। हे राजन, कारकत जे उमावस जे ॾींहुं घर में राति जो अखंड ॾीओ ॿारण जो एॾो वॾो महात्म आहे। तंहिं करे गृहस्थुनि खे उन ॾींहुं ॾीओ ॿारे घर शोभायमान ज़रूरु करणु घुरिजे। पद्म पुराण मां कारकत महात्म सत्य शर्मा जो कारकत जे उमावस जे विर्त रखी धनवान थियण बाबति 24 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, बोलो महालक्ष्मी माता जी जय।